सखरन जस्कम चेयरमैन सरान खान कुरैशी जे सॾ खे लबे कंदे सॼी सिंध जियां सखरन में बि जस्कम तरफ़ां कराची अंदरि नौजवान ज़ाहिद मीरानी जे नाहक क़तल ख़िलाफ़ ऐं संदसि क़ातिल पठान जी गिरफ़्तारी लाइ तालके सदर बरकत जलबाणी राजा मोजम ज़ौर कुर्बान बंब जी अॻवानी में चांडिया पंप खां सिंध प्रेस क्लब सखरन चौक ताईं रैली कढी धरणो हयो वियो। एहतजाज में अमीरुल बहर जे तालके सदर मुर्तज़ा मल्हा, सिंध मल्हा फॉर्म जे तालके सदर सारंग मल्हा, जिस्कम अॻवान मोहम्मद सचल मल्हा, शबीर मक्सी, अलण रिंद, मोरड़ो मीर बहर, कलंदर मल्हा, सागर ज़ौर, अली नवाज़ मल्हा, जसाफ अॻवान शिराज शाह ऐं ॿियनि शिरकत कई। अॻवान ख़िताब कंदे चयो त हिकु साज़िश तहत धारनि खे कराची में आबाद करे असांखे मारे कराची मां कढियो पियो वञे। जीअं त 8 ॾींहं गुज़रण बावजूद बि धारिया पठान क़ातिल गिरफ़्तार न थिया। पुलिस वरी शहीदनि जे वारसनि खे गिरफ़्तार करे मथनि वहशियाणो तशदुद कयो आहे। अगर जे जल्दी क़ातिल गिरफ़्तार न थिया त सख़्त एहतजाज कंदासूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।